अस्सलाम वालेकुम दोस्तों, उहे तमाम तर दोस्त जिन्हनि सिंध यूनिवर्सिटी में 2023 जे लाइ अप्लाई कयो एडमिशन जे लाइ ऐं उहे वेट करे रहिया हुआ त थर्ड मेरिट लिस्ट कॾहिं लॻंदी ऐं असांखे पुछंदा बि रहंदा हुआ, त उन्हनि जो इंतज़ारु ख़तमु थी चुको आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी थर्ड मेरिट लिस्ट अनाउंस करे चुकी आहे। थर्ड मेरिट लिस्ट ओपन करण लाइ तव्हां हमेशह जीअं admission.usin.edu.pk लिखो कंहिं ब्राउज़र में, एड्रेस बार में तव्हांखे हिते लिखिणो आहे admission.usin.edu.pk। तव्हां हिन पेज ते अची वेंदो ऐं हिते तव्हां वटि जेको बैचलर मेरिट लिस्ट आहे इन मां कंहिं बि हिकिड़े ऑप्शन खे सिलेक्ट कयो। तो जी असांजे डिपार्टमेंट वाइज सिलेक्ट कयो त हिते लिखियलु अचे पियो थर्ड प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट बैचलर डिग्री प्रोग्राम्स 2023। हर दफ़े जीअं हिते तव्हां शिफ्ट सिलेक्ट कंदो, कहिड़ी शिफ्ट जी लिस्ट ॾिसणु चाहियो था, कैंपस सिलेक्ट कंदो ऐं उनखां पोइ हिते तव्हां कोई बि प्रोग्राम सिलेक्ट कंदो जंहिं प्रोग्राम जी तव्हां मेरिट लिस्ट ॾिसणु चाहियो था ऐं उनखां पोइ तव्हां जीअं असां हिते सिलेक्ट था कयूं बैंकिंग एंड फाइनेंस ऐं पोइ हिते तव्हां सिलेक्ट कंदो थर्ड मेरिट लिस्ट। सर्च ते क्लिक कंदो त हीअ ॾिसो थोरी देरि में तव्हांजी मेरिट लिस्ट ते लोड थी चुकी आहे ऐं हिते तव्हां तमामु तर जेके बि कैंडिडेट्स आहिनि जेके सिलेक्ट थिया आहिनि त उन्हनि खे हिते तव्हां ॾिसी सघो था। हिन खां अलावा जेके इंपॉर्टेंट डेट्स आहिनि उहे तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। त इंपॉर्टेंट डेट्स में जेका पहिरीं डेट आहे उहा मंडे 6 फेबरवरी आहे। 6 फेबरवरी खां तव्हांजा चालान ई पोर्टल में अची वेंदा ऐं अॼु 6 फेबरवरी आहे त तव्हां चेक कजो। जेकॾहिं हींअर तव्हांजा चालान न आया हूंदा थोरो वेट कयो, शाम ताईं ज़रूरु अची वेंदा ऐं तव्हांखे फ्राइडे 10 फेबरवरी ताईं फीस पे करणी आहे। उनखां पोइ 10 फेबरवरी ते ई तव्हांखे डॉक्यूमेंट्स शहीद बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर यूनिवर्सिटी ऑफ सिंध में जमा कराइणा आहिनि। जॾहिं कैंपस में जिन दोस्तनि अप्लाई कयो आहे त उहे डॉक्यूमेंट्स कैंपस में ई जमा कराईंदा। जे तव्हां असांजे चैनल ते नया आहियो त सब्सक्राइब बटन ते क्लिक कयो ऐं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुई त लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। आख़िर में असां sindhipoint.com जी तरफ़ खां उन तमामु तर कैंडिडेट्स खे जेके पहिरीं ॿी टी लिस्ट में सिलेक्ट थी चुका आहिनि मुबारकबाद पेश करियूं था ऐं उमेद था कयूं त उन्हनि जो 4 सालनि जेको पढ़ाई जो सफ़र आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध में तमामु बहितरीनु गुज़रंदो। जल्दी मिलूं था हिकु ॿी वीडियो सां। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।